उत्पात न कर फरियाद कर, कर नेक अमल और हरि को सुमर, उत्पात न कर फरियाद न कर। चओ जय श्री कृष्ण। बाबा हरदास राम चवनि था कि दुख छो आयो आ तूं वटि प्यारा, दुख आयो तई इन करे कि तूं कंहिंखे दुख ॾिनो अथई, तूं कंहिंखे दुख ॾिनो अथई इन करे तोखे दुख आयो आहे। भले तन जो मन जो कोई बि परेशानी आई अथई, तूं उहा कंहिंखे परेशानी ॾिनी अथई, तोखां ग़लती थी आहे, तुंहिंजा कर्म अहिड़ा हुया। ऐं तूं कंहिंजे लाइ अगरि परमार्थ लाइ कंहिंजे लाइ कंदे, प्रार्थना कंदे, कंहिंजे सुख लाइ, कंहिंजे वाधारे जे लाइ, कंहिंजे दुख जे मिटाइण जे लाइ प्रार्थना कंदे, त मालिक तुंहिंजी बि ॿुधंदो, तो ते बि कृपा कंदो। इन करे बाबा हरदास राम जन जा ॿ वचन उहे चवंदा आहिनि, साईं जन ॿुधाईंदा हुया ॾाढो, कि अगरि दया खपई भॻवान जी कि दुख दूर थियनि, ईअं करे दया खपई त द या मथो टेकींदे संतन वटि त उथंदे त उल्टो थींदो। द या माने पहिरों ऐं पोइ छा ईंदो? द। यादि कर, भॻवान खे यादि कर त दया थींदे। ऐं चई कोई बरकत वठण थो अचे, भई लाभ थिए लाभ थिए, त संतन वटि मथो टेकींदे त उल्टो थींदो। लाभ खपई त छा थींदो? भलो कर, कंहिंजो भलो कर। ला भ ला, पाण जो पाण लाभ थींदो। श्री कृष्ण गोविंद। हरे मुरारी हे नाथ नारायण वासुदेव। असांखे ख़बर कोन्हे, असांजा बाबा जन बि भजन में चवंदा आहिनि, खिलंदो गुज़ार चाहे रोअंदो गुज़ार, थियणो त हुनजी मर्ज़ीअ सां ई आहे।